त सूरह अराफ़ जूं पहिरियूं 3 आयतूं मां पढ़ियूं। हाणे मां ही चौथी आयत पढ़ां थो। फमा कान दअवाहुम इज़ जाअहुम बअसुना इल्ला अन क़ालू इन्ना कुन्ना ज़ालिमीन फलनसअलन्नल्लज़ीन उरसिल इलैहिम वलनसअलन्नल मुरसलीन। अल्लाह ताला चए थो, ज़ुल्म जो ज़िक्र पियो हलियो त उहो चए थो त उन्हनि ज़ालिमनि जे मथां जंहिं वक़्तु मुंहिंजो अज़ाब नाज़िल थियो तंहिं वक़्तु हुननि जे वात मां फ़क़ति इहा ई वाई निकिती त बेशक असां सचपच ज़ालिम हुआसीं। ही मिज़ाज ऐं हीअ कैफ़ियत असांजे रोज़मर्रा जे ज़िंदगीअ में बि ईंदी रहे थी। जॾहिं कोई माण्हू तकलीफ़ में मुसीबत में ईंदो आहे त घणो करे हू पंहिंजे ई किन अमलनि जे करे, पंहिंजे ई नियतुनि जे करे उन आर्ज़ी तकलीफ़ में ईंदो आहे ऐं उन ई वक़्तु हू चवंदो आहे बेशक मूंखां ग़लती थी वई, बेशक असां ज़ालिम हुआसीं। अल्लाह ताला चए थो, हू चवंदा, उहा सॼी क़ौम चवंदी त बेशक असां ज़ालिम हुआसीं। त हिन सूरत में अॻियां हली बि अल्लाह ताला ॿुधाए थो त कीअं क़यामत जे ॾींहुं माण्हू विरहाइजी वेंदा ऐं जिन माण्हुनि खे उन्हनि जे अमलनि जो नतीजो मिलंदो त उन वक़्तु हू तमामु बेवसीअ सां चवंदा त काश असांखे हीअ ज़िंदगी वरी मिले त असां उन में उहो कुझु करियूं जेको असांखे अलाह हुकुम कयो हो। त हू अल्लाह ताला चए थो त असां उन्हनि माण्हुनि खां ज़रूरु पुछाणूं कंदासीं जिन खे असां रसूल मोकिलिया ऐं रसूलनि खां बि पुछा कंदासीं त बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी क़ौम ते यानी उम्मत ते आयो ऐं उनखां अॻु में हर क़ौम ते अल्लाह ताला रसूल मोकिलिया आहिनि, यानी पंहिंजो पैगाम उन्हनि खे पहुचायो आहे ग़ैब जे ज़रिए। उन्हनि खे उहा ताक़त ॾिनी जिन माण्हुनि खे वञी ॿुधायो त मां तव्हांखे अलाह जो पैगाम थो ॾियां ऐं जिन खे उनजो पैगाम पहुचे थो उन जे बावजूद बि हू जेकॾहिं उन खां इनकार कनि था त पोइ हुननि जो पुछाणो वॾो थींदो। पर जेकॾहिं हू उन जो पैगाम ॿुधी, अलाह जो पैगाम ॿुधी उन ते यकीन आणीनि था त उहे ई कामयाबु माण्हू आहिनि। फलनकुस्सन्न अलैहिम बिइल्मिन मा कुन्ना गाइबीन वल वज़्न यौमइज़िनिल हक़ फमन सक़लत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ़्लिहून। पोइ जीअं त असांखे सभु कुझु मालूम आहे सो असां सभु हालतूं खेनि ॿुधाईंदासीं, छो त असां किथे बि ग़ाइब या ग़ैर हाज़िर कोन रहिया आहियूं। इन जो मतिलबु आहे त असां उन्हनि खे जेको इल्मु मूं वटि आहे, अल्लाह ताला चए थो, असांखे ॿुधाए थो जेको मूं वटि इल्मु आहे ऐं तव्हांजे अमलनि जो जेको कुझु जेका बि कारवाई तव्हां कई दुनिया में उहा असां तव्हांजे साम्हूं रखंदासीं, छो जो असां खां का बि ॻाल्हि लिकल न आहे। त उनखां पोइ चए थो त उन ॾींहुं यानी क़यामत जे ॾींहुं यानी हिसाब जे ॾींहुं तौर बिल्कुलु ठीकु कई वेंदी, यानी वज़न कयो वेंदो ऐं जिन माण्हुनि जो पुड़ गोरो हूंदो उहे कामयाबु थींदा। यानी जेको कुझु असां दुनिया में करियूं था उहो सम्झो त हिकिड़ी कंप्यूटर में सेव आहे ऐं उन में जेके बि अमल असां कया आहिनि उन्हनि जे अमलनि जी
असांखे ख़बर पवंदी ऐं तव्हांजे आॾो अची बीह रहंदा। जीअं मसलन अॼुकल्ह जेको बि माण्हू को जुर्म करे थो त उहो हाणे लिकणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे, छो जो वीडियोज़ जे ज़रिए माण्हू उन जी वीडियो भरे था छॾीनि। पोइ जॾहिं कोर्ट में हू हाज़िर थिए थो ऐं इनकार करे थो त न मूं त हीअं कोन कयो हो, त उहो वीडियो उन जे साम्हूं अची बीही थो रहे। पहिरीं जॾहिं वीडियो कोन हूंदा हुआ त माण्हुनि जे शाहिदियुनि ते अदालतूं हलंदियूं हुयूं ऐं शाहिदियूं माण्हू कुड़ियूं ॾींदा हुआ। मगर हाणे छाकाणि जो वीडियो जो दौरु अची वियो आहे त माण्हू वीडियो अची साम्हूं बीहारीनि था, पर वीडियोज़ में बि कटिंग एंड एडिटिंग थी सघे थी ऐं माण्हुनि सां ज़ुल्म थी सघे थो ऐं जिन सां बि इहा कार्रवाई कई पई वञे, जिन सां बि दुनिया जी ज़िंदगीअ जो ज़ुल्म कयो पियो वञे, यानी उन्हनि जूं कूड़ियूं शाहिदियूं ॾिनियूं वञनि थियूं या उन्हनि जे बारे में कूड़ा केस ठाहिया वञनि था, उन्हनि खे अलाह ताला मदद करण वारो आहे। उन्हनि जो सिर्फ़ु अलाह ई आहे जिन खे दुनिया वारा कूड़ो कनि था ऐं हू अंदरि में सचा आहिनि या हुननि जे अमलनि में सचाई हुई, उन्हनि जो सिर्फ़ु अलाह ताला ई आहे। त अहिड़ी तरह सां जेके बि अमल असां हिन दुनिया में करे रहिया आहियूं उन जो असांखे उजूरो मिलणो आहे। ऐं हिन ई सूरत में अॻियां हली हिकिड़ी आयत ईंदी त जॾहिं कोई माण्हू को नेकीअ जो अमल करे थो त हुनखे 10 नेकियूं अलाह ताला अता फरमाए थो, ऐं जेकॾहिं को बुराई जो अमल करे थो त उनजी सिर्फ़ु हिकु बुराई ॻणी वञे थी। त इहो बि हिकिड़ो रहम कयो आहे अलाह ताला इंसान ते त तव्हां जॾहिं भला कम करियो था त उहे मल्टीप्लाई थी वञनि था। उहो ऑटोमेटिकली एतिरो मल्टीप्लाई थिए थो जो हुनजी पंहिंजी ज़िंदगीअ में ई बरकत अची वञे थी, छो जो हू हिकु नेकीअ जो अमल थो करे ऐं 10 नेकियूं उनजे घर में अलाह ताला दाख़िल करे थो छॾे। त अलाह ॿियो हिन आयत जी माना आहे त जिन माण्हुनि जो पुड़ हल्को थींदो तिन जूं जानियूं हलाकत में पइजी वेंदियूं, छो त हुननि असांजी आयतुनि ऐं हुकुमनि बेनिस्बत बेइंसाफ़ी कई हुई। ॾिसो, हीअ दुनिया हिन वक़्तु तमामु घणी अॻियां निकिरी वई आहे ऐं अहिड़ी अॻियां निकिरी वई आहे जो जे कुझु माण्हू मुख़्तलिफ़ मज़हबनि में ऐं फ़िरक़नि में इंसान ज़ात खे इंसान पाण ई विराए छॾियो आहे। हिकु त मुस्लमान, यहूदी ऐं ईसाई ऐं ॿुद्ध ऐं हिंदू, ईअं अलाह ताला ईअं जेको आहे इंसाननि पंहिंजो पाण खे मुख़्तलिफ़ जमातुनि में विराए छॾियो आहे, जॾहिं त अलाह ताला इन जी का बि इजाज़त नथो ॾिए। अलाह ताला जे ईमान जो जेको पहिरियों जुज़ आहे उहो इहो आहे त हू क़यामत जे ॾींहुं जॾहिं उथारियो वेंदो उन ते हू यकीन करे, ऐं ॿियो जुज़ उनजो इहो आहे त दुनिया में बेइंसाफ़ी न करे, इंसाफ़ करे ऐं नेक अमल करे। इन्हनि ॿिनि जी तलक़ीन अलाह ताला कई आहे। पोइ चाहे हू मुस्लमान हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे या कंहिं बि जमात सां हुनजो तालुक़ हुजे, ऐं हुन कई जॻहियुनि ते इहो चयो आहे त पंहिंजो पाण खे जिन माण्हुनि जेके माण्हू फ़िरक़नि में विरहाए छॾीनि था, सूरत अल-अनाम जी आयत नंबर 159 आहे जंहिंमें अलाह ताला चए थो त जिन बि माण्हुनि पंहिंजे दीन खे फ़िरक़नि में विरहाए छॾियो तुंहिंजो उन्हनि सां कमु न आहे। यानी जेको मोमिन आहे, जेको अलाह जे रस्ते ते आहे, उन जो उन्हनि सां को बि कमु न आहे। यानी उन्हनि सां तव्हांखे बहस में अचिणो न आहे कि उन्हनि सां वही बहस कजे त न हीअ सही न हीअ सही आहे, कि यानी उन्हनि खे वही चइजे त न सुन्नी सही आहिनि, शिया सही कोन आहिनि, या शियनि खे चइजे त न सुन्नी सही आहिनि, तव्हां सही कोन आहियो, या जीअं ईसाइनि में उन्हनि खे चइजे त न
कैथोलिक सही आहिनि, प्रोटेस्टेंट सही कोन आहिनि, या प्रोटेस्टेंट सही आहिनि मगर कैथोलिक सही कोन आहिनि। अहिड़ी तरह सां यहूदियुनि में बि फ़िरका आहिनि। त हर माण्हूअ सां असांजो रवैयो अहिड़ो हुजणु घुरिजे जेको अलाह ताला असांखे क़ुर शरीफ़ में ॿुधायो आहे कि यानी इहो तमामु लाज़मी आहे त जॾहिं तव्हां कंहिं बि माण्हूअ सां मिलो था त उन जी वस्फ़ पंहिंजे ज़हन में रखी इहा बयानु न करियो त हीउ छाकाणि जो मुस्लमान कोन्हे तंहिं करे मुंहिंजी हिन सां तलक़ न ठहंदो। इन ॻाल्हि जी अलाह ताला किथे बि तलक़ीन न कई आहे। या जॾहिं फ़िरक़नि में जेके माण्हू विरहायल आहिनि त उहे पंहिंजी ज़िंदगीअ जो महवर ई इहो ठाहे था छॾीनि त जेके सुन्नी आहिनि उन्हनि सां मुंहिंजो तलक़ रहंदो, शियनि सां तलक़ न रहंदो। जॾहिं अलाह ताला चयो आहे फ़िरक़नि खे परे करे छॾियो, पंहिंजी तबियत ऐं पंहिंजे माहौल मां फ़िरक़नि खे हटाए छॾियो, उहे तव्हांजी ज़िंदगीअ जो महवर न हुजणु घुरिजनि। अलाह ताला चए थो त इन्हनि खां तव्हां पंहिंजो पाण खे परे करे छॾियो, ईअं तव्हांजो इन सां को वास्तो कोन्हे। त हू अलाह ताला चए थो त जिन बि मुंहिंजे हुकमनि सां बेइंसाफ़ी कई उन्हनि जो पुड़ हेठि थी वेंदो ऐं उन्हनि खे उन जे अलाह ताला जी मर्ज़ी मुताबिक़ सज़ा मिलंदी। वलक़द मक्कनकुम फिल अर्ज़ वजअलना लकुम फ़ीहा मआयिश क़लीलन मा तशकुरून। असां तव्हांखे ज़मीन ते हुकुमरानी ॾिनी आहे ऐं उन ज़मीन में तव्हांजी ज़िंदगी ऐं गुज़रान जो सामान ऐं वसीला मुहैया कया आहिनि, मगर तव्हां मां घणा बेशुक्रा आहिनि। साफ़ ॻाल्हि आहे त अलाह ताला ककरनि में पाणी पैदा थो करे, उहो पाणी जेको ककरनि में पैदा थिए थो उतां खां हुनजी बारिश थिए थी ऐं बारिश मां नदी ऐं समुंड निकिरे थो। समुंड में तव्हां बहरी जहाज़ हलाए पंहिंजो गुज़रान करियो था। समुंड मां तव्हांजे लाइ कई मच्छियूं ऐं कई ॿियूं कई अहिड़ियूं शयूं निकिरनि थियूं जेके तव्हां पंहिंजे खाइण लाइ इस्तेमालु करियो था। नदीअ जे पाणीअ मां तव्हांजे ज़मीनुनि में फ़सुल अचनि था, मेवा अचनि था जंहिंमां ऐं भाॼियूं ठहनि थियूं, उहे तव्हां खाई पंहिंजो पाण खे ख़ुशि करियो था ऐं उन मां लुत्फ़अंदोज़ थियो था। त अलाह ताला चए थो त मूं तव्हांजे लाइ ज़मीन में मईशत जा वसीला पैदा करे छॾिया आहिनि। तेल निकिरे थो, मईशत जो वसीलो आहे, उन मां ट्रांसपोर्ट हले थी, पर तव्हां मां कई अहिड़ा आहिनि जेके नाशुक्रा आहिनि। नाशुक्रो ऐं बेइंसाफ़ ॿई ॻाल्हि साॻी आहिनि। जंहिंखे अलाह ताला जी नेमत मिले थी ऐं हू शुक्र अदा करे थो ऐं उन नेमत खे विरहाए खाए थो त इहे ॿई कैफ़ियतुनि जो ॿिन्ही कैफ़ियतुनि जो इज़हार थो करे, यानी शुक्र बि करे थो ऐं इंसाफ़ बि करे थो। त शुक्र ऐं इंसाफ़ ॿई बराबरि हलनि था। साॻी तरह सां नाशुक्री ऐं बेइंसाफ़ी उहे बि ॿई बराबरि हलनि था। त यानी जंहिंखे अलाह ताला दौलत सां नवाज़े थो उन दौलत जो हू शुक्र कराइण जे बजाए जेकॾहिं तकबुर करे थो ऐं वॾाई करे थो त उन जो बदिलो अलाह ताला हुनखे या उते ई ॾिए थो या क़यामत जे ॾींहुं ॾींदो। ऐं हिन क़ुर में तकबुर कंदड़नि पंहिंजी दौलत ते तकबुर कंदड़नि जा कई मिसाल आहिनि जेके हिते आउं बयानु कंदुसि। ख़ासि तौर ते सूरह कैफ़ में हिकिड़ो तमामु वॾो मिसाल आहे त जेको हिकिड़ो इंसानु आहे जेको पंहिंजी दौलत ऐं पंहिंजा बाग़ ऐं नदियूं उन जे बाग़नि मां वहनि थियूं ऐं हू चए थो त अहिड़ी बहितरीनु शइ जेका आहे मूं ठाही आहे
ऐं हिन जो आऊं मालिक आहियां, तॾहिं उनखे हिकिड़ो ग़रीब शख़्स चए थो त इहा तोखे दौलत अलाह ताला ॾिनी आहे, इन जो मालिक तूं कोन आहीं मगर अलाह ताला आहे। त हू चए थो त अलाह ताला जेकॾहिं आहे त हू मूंखां हीउ वठी त ॾेखारे। ऐं कुझु ई ॾींहंनि जे अंदरि हुन जे बाग़नि में तूफ़ान अची वञे थो ऐं उन तूफ़ान में उन जा बाग़ लुढ़ी वञनि था ऐं हू बिल्कुलु ग़रीब थी वञे थो। अहिड़ो मिसाल असांजे पंहिंजे ॻोठ में हिकिड़ो पैदा थियो हो, हिकिड़ो इंसानु हो, मुंहिंजे शहर हाला में, मां हुनजो नालो नथो खणां, मगर उन वटि तमामु घणी दौलत हुई, एतिरी जो हू उहा दौलत जेका आहे सा माना मापे न पिए सघियो। हुन वटि महल हुआ, गाॾियूं हुयूं, यानी हुन वटि केतिरा ई घर हुआ, गाॾियूं हुयूं, ज़मीन हुयुसि। ऐं उन नशे में ज़ाहिर आहे जॾहिं हुन वटि घणो पैसो हो त पोइ हू शराब जो नशो बि वधीक कंदो हो ऐं जेको आहे औरतुनि जी ज़िना बि वधीक कंदो हो, उनखे घणी इंजॉय कंदो हो। मगर हिकिड़े ॾींहुं हुन शराब जे नशे में अची क़ुर शरीफ़ खे वञी शहर जे चौक ते साड़ियो ऐं शहर जे माण्हुनि उहो लकार ॾिठो। शहर जे माण्हुनि, यानी मां हाला शहर जी, पंहिंजे शहर जी दास्तान पियो ॿुधायां तव्हांखे, त शहर जे माण्हुनि उहो लकार ॾिठो त हुन क़ुर शरीफ़ खे वञी साड़ियो, यानी तीली हयईं ऐं खिलंदो रहियो, टहिक ॾींदो रहियो त हीउ मूंखे छा थो करे सघे, हीउ मुंहिंजे आॾो कुझु बि न आहे। ऐं कुझु ई सालनि जे अंदरि अलाह ताला हुनखे अहिड़ो त ग़रीब ऐं फ़क़ीर ठाहे छॾियो जो हू घरनि जे दरनि ते सुबुह जो वञी पिनंदो हो ऐं कड़ो हणी घरनि जे दरनि ते वञी चवंदो हो, अम्मा मूंखे ₹1 त ॾे, छो त मूं वटि खाइण लाइ कुझु कोन्हे। त इंसान जी ज़िंदगीअ में साम्हूं साम्हूं मिसाल अचनि था। उहे मिसाल क़ुर शरीफ़ जे नाज़िल थियण खां पोइ आया आहिनि, मगर उहे इंसान जे ख़ुदि जे अंदर में पैदा थियनि था। माना यानी मुंहिंजो मतिलबु हीअ आहे त इहो हुन ते जेको आहे उहो अलाह ताला कहर नाज़िल कयो, इहो मुंहिंजी सोच आहे। थी सघे थो अलाह जी का ॿी सोच हुजे, मतां हुनखे आज़माइश में विधो हुजेसि, मां हुन ते वरी बि को इल्ज़ाम नथो हणां, मगर मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी शइ अलाह ताला करे ॾेखारी आहे त मूंखे तइजुब पवणु घुरिजे। जेके तारीख़ जा मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, तारीख़ी शहर आहिनि जेके हिन दुनिया में असां घुमणु वञूं था किथे, ऐं वञी उन तारीख़ जी सकाफ़ती वरसनि में ऐं उन जे तारीख़ जे खंडरनि में वञी जॾहिं असां घुमूं था, उन्हनि खंडरनि जे पुठियां जेके जंगियूं आहिनि, जेके हालतूं आहिनि, जेके उन्हनि जे पुठियां किरदार आहिनि, उहे असांखे हिकु ई ॻाल्हि ॿुधाइनि था त हीअ खंडर, हीअ बस्ती छो खंडर थी वई, या जंहिं असां शहर में वञूं था उहो का क़ौम आबाद थी वई आहे ऐं आबाद थी हुनजे रिज़्क़ में अलाह ताला इज़ाफ़ो करे छॾियो आहे, त असांखे इहो सोचणु घुरिजे त हिन क़ौम जे रिज़्क़ में अलाह ताला इज़ाफ़ो छो कयो आहे। यकीनन हुननि पंहिंजी दौलत जी विरासत पूरी कई हूंदी, हुननि माल गॾु करे गुदामनि में कोन रखियो हूंदो त जीअं असां हुननि खे पंहिंजे ख़ानदान जे लाइ खाई वञूं या पंहिंजे औलाद जे लाइ रखी छॾियूं। हुननि इहो जेका बि हुननि खे पंहिंजी दौलत मिली हूंदी, उहा हुननि ग़रीबनि ऐं यतीमनि ऐं मिसकीननि ऐं ज़रूरतमंदनि में ऐं पंहिंजे माइटनि में विरहाई हूंदी। कंहिं बि क़ौम जी कामयाबीअ जो वॾे में वॾो राज़ हीअ आहे त हुन क़ौम में को बि शख़्स बुखियो न मरे ऐं को बि शख़्स बग़ैर अझे जे न हुजे। तंहिंजे करे हुकुमरान इंसाफ़ वारो उहो ई आहे जेको अहिड़े क़िस्म जा हालात ऐं अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं ठाहे जो हुन जी क़ौम जेका आहे उहा सर्वाइव कंदी रहे। इहो ई अलाह जो कानून आहे त विरहाए खाइजे। जेके बि माण्हू विरहाए खाइनि था उहे अलाह जे रस्ते ते आहिनि। वलक़द ख़लक़नाकुम सुम्म सव्वरनाकुम सुम्म कुल्ना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस लम यकुम मिनस साजिदीन। हीअ हिकिड़ो माना पढ़ां थो पहिरीं।
मूं ई तव्हांखे पैदा कयो, सूरत ॾिनी, इल्मु सेखारियो ऐं फ़रिश्तनि खां बि मथां दर्जो ॾिनो। यानी इंसान अलाह ताला खे चए या आदम खे चए थो इंसान खे त मूं तोखे सूरत ॾिनी, ऐं उहा सूरत उनखे ॾेई पोइ वरी चए थो त मूं फ़रिश्तनि खे हुकुम कयो त इन इंसान जे अॻियां झुको, यानी उनखे पंहिंजो ख़लीफ़ो सम्झो, छाकाणि जो मूं उनखे ख़लीफ़ो कयो आहे। पोइ सभई फ़रिश्ता झुकिया मगर इब्लीस कोन झुकियो ऐं उहो झुकण वारनि में शामिल न थियो। ही जेको आदम ऐं शैतान जी जेका कहाणी आहे, इहा हिकिड़ी अलामती कहाणी आहे। इहा अलाह ताला जे हुकुम जी अलामत आहे। क़ुर शरीफ़ में हर जॻह ते जेके बि कहाणियूं अलाह ताला पैदा कयूं आहिनि, उहे बेसिकली हुन जे हुकुम जी अलामत बनियल आहिनि कि यानी हुन इंसान खे मिटीअ मां ठाहियो ऐं उन जे लाइ चई त हीउ मुंहिंजो ख़लीफ़ो आहे, ऐं धरतीअ ते जे लाइ बि अलाह ताला चयो आहे त इंसान खे मूं पंहिंजो ख़लीफ़ो करे मुक़ररु कयो आहे। यानी उनखे धरतीअ ते आर्ज़ी तौर ते पंहिंजा हुकुम हलाइण जा ऐं फ़ैसिला करण जा अख़्तियार ॾेई छॾिया आहिनि। यानी उहो अख़्तियार जेको अलाह ताला इंसान खे हिते ॾिनो आहे, उहो हुनजे पंहिंजे अक़ुल मुताबिक़ आहे। उन अक़ुल मुताबिक़ हू फ़ैसिलो करे थो। उहो अख़्तियार अलाह ताला हुनखे इन करे ॾिनो आहे त जीअं हू इंसाफ़ करे ऐं हुनखे उन जी आज़माइश में आहे। त इहो जॾहिं हुन इहो पैदा कयो त जेके फ़रिश्ता हुआ उहे हिन वक़्तु बि अलाह जे हुकुम में हलनि था, त उन्हनि अलाह ताला जे हुकुम खे बजा आणण लाइ देरी कान कई ऐं उन ते हुननि यकदमि अमल करे छॾियो। सजदो करण जो मक़सदु आहे उनखे मञणु, या ईअं चवणु त उन सां गॾु हुजणु, यानी उनखे मञणु। माना उहा अलाह ताला जो हुकुम आहे, बिल्कुलु इहो असां मञूं था। त इब्लीस उनखे इनकार कयो जेको जिन्ननि मां हो, ऐं जॾहिं उन इनकार कयो त अलाह ताला पोइ उन सां जेका रविश कई या जेको उनजो अॻी कहाणी आहे, उहा पुराणी कहाणी आहे, वरी हिननि आयतुनि में अचे थी। काल मां मनअक अल्लाह तस्जुद इज़ा अमरतुक काल अना खैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहु मिन तीन। त अलाह ताला पोइ इब्लीस खां पुछे थो त जॾहिं मां तोखे सजदे करण जो हुकुम ॾिनो त तूं कहिड़ी ॻाल्हि जे करे उनखे सजदो न कयो? त इब्लीस चए थो त मूंखे तो बाहि मां ठाहियो आहे ऐं हिन खे मिटीअ मां, तंहिं करे मां हिन खां उत्तम आहियां। इहा ई ॻाल्हि मूं सवेर कई त दुनिया जो को बि फ़लसफ़ो, का बि कैफ़ियत इन ॻाल्हि जी सिख्या नथी ॾे त कोई कंहिंखां उत्तम आहे। यानी जीअं असां वटि सिंध में चवंदा आहिनि त फलाणो शाइर तमामु वॾे में वॾो शाइर आहे, त शाइर या लेखक या का बि शइ तख़लीक़ कंदड़, उहो पंहिंजी कैफ़ियतुनि जो इज़हार कंदो आहे ऐं पंहिंजे उन अभ्यास मां गुज़री पोइ इज़हार कंदो आहे। उहो अभ्यास इन जे लाइ आहे त हू पंहिंजी कैफ़ियतुनि मां बि लुत्फ़अंदोज़ थिए ऐं उहा कैफ़ियत कंहिं न कंहिं सां वञी शेयर करे। जेकॾहिं लतीफ़ साईं खे चवनि था त हू वॾे में वॾो शाइर आहे, त मुंहिंजी नज़र में इहो लफ़्ज़ इस्तेमालु करणु कि हू वॾे में वॾो शाइर आहे, इहो सही कोन्हे। हीउ लफ़्ज़ इस्तेमालु करे सघिजे थो त हीउ सुठे में सुठो शाइर आहे ऐं असांखे वणे थो। यानी हू हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जंहिं जूं कैफ़ियतूं सभ खां वधि में वधि माण्हुनि सां, इंसान ज़ात सां मिलनि थियूं ऐं उन्हनि खे छुहनि थियूं, उन्हनि जे रूह खे वञी छुहनि थियूं। त इन जे करे का बि ॻाल्हि इहा कंहिं बि ॻाल्हि सां कंहिं बि माण्हू खे पंहिंजो पाण सां भेटे चइजे त हिन जी त हैसियत मूंखां घटि आहे,
तंहिंजे करे मां हिन जे दर ते लंघी कोन वेंदुसि, हिन जी चाऊं कोन चवंदुसि ऐं टिपंदुसि, छाकाणि जो आउं हिन खां वॾो आहियां। हिन खे घुरिजे त हीउ मूं वटि अचे ऐं अची मूं वटि झुके ऐं मुंहिंजियूं आजियूं निज़ारियूं करे। इहा तकबुर ऐं इहा वॾाई, इहा अलामत आहे शैतानी सोच जी। असां जॾहिं सोचुनि ते ॻाल्हाईंदासीं, असां जॾहिं रवैयनि ते ॻाल्हाईंदासीं, त असां इन ई ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं त अलाह जे पसंदि जा रवैया कहिड़ा आहिनि ऐं शैतानी रवैया कहिड़ा आहिनि। तकबुर ऐं वॾाई करणु शैतानी रवैयो आहे, छो जो शैतान जी जेका शुरूआति थिए थी ज़िंदगीअ जी, उहा तकबुर सां ई थिए थी। त उन जे लाइ अलाह ताला उनखे चए थो त अॻिते हली अॻिते वारी आयत में त तूं तकबुर कयो आहे, तंहिंजे करे तूं उन्हनि शख़्सियतुनि मां थी वेंदे जिन ते लानत पवंदी रहंदी। काल फहबित मिनहा फमा यकून लक अन ततकब्बर फीहा फखरुज इन्नक मिनस साग़रीन। साग़रीन मां थी वे, नंढनि मां थी वे। हुकुम कयो जन्नत मां निकिरी वञ। मुनासिब न आहे त तूं हिन हालत में रहीं ऐं तकबुर करीं, कि तकबुर करण वारो मूंसां गॾु रहे, इहो मुनासिब न आहे। निकिरी वञ ॿाहिरि, यकीनन तूं ख़सीसन मां आहीं, साग़रीन मां आहीं। अलाह ताला चयो त अख़ुरिज इन्नक मिनस साग़रीन, तूं नंढनि मां थी वे। तूं पंहिंजो पाण खे पाण ई नंढो करे छॾियो। ही जेके आयतूं आहिनि, इन्हनि खे असांखे पंहिंजी ज़िंदगीअ जे अमलनि में सोचण जो जेको आहे सो रस्तो थो मिले। जेके क़ुर जूं आयतूं आहिनि, उन्हनि खे असांखे पंहिंजी ज़िंदगीअ ते रुगो न, मगर ज़िंदगीअ जे दौरान जेके सोचूं ज़हन में अचनि थियूं, उन्हनि ते सोचण जो असांखे रस्तो थो मिले, हिकिड़ी राह थी मिले त असां पाण ते सोचूं। यानी जेको बि माण्हू तकबुर कंदो, उहो ख़सीसन मां थी वेंदो, साग़रीन मां थी वेंदो, असग़र थी वेंदो, नंढो थी वेंदो। उहो हिन दुनिया जो नंढे में नंढो माण्हू आहे जेको तकबुर करे थो ऐं वॾो थी वेहे थो, चए थो आउं वॾो आहियां, मुंहिंजे आॾो अची झुको। आउं वॾो आहियां, जेको आउं हुकुम करियां थो उहो तव्हां उन ते अमल करियो। आउं वॾो आहियां, आउं जंहिंखे मारणु चाहियां उनखे मारे छॾियां, जंहिंखे जीआरणु चाहियां उनखे जीआरियां, जंहिंखे चाहियां उनखे दौलत ॾियां ऐं जंहिंखे चाहियां उनखे न ॾियां। इहे इन खां सवाइ ॿियूं केतिरा ई बेइंसाफ़ी जा अमल आहिनि जेके तकबुर कंदड़ माण्हू कंदा आहिनि। बेइंसाफ़ी तकबुर जो हिकु हिसो आहे। जेको दौलत जी विर्छ इंसाफ़ सां नथो करे, उहो वॾाई करे थो। यानी उहो सम्झे थो त हीअ मुंहिंजी आहे, जॾहिं त उहा अलाह ताला जी आहे। जेको बि तोखे अलाह ताला ॾिनो आहे, उहो हुन तोखे इन लाइ ॾिनो आहे त जीअं तूं मुहताजनि में विरहाए पूरो कर, पाण सां गॾु खणी न वञ। त ही कुझु आयतूं हिन सूरत जूं मूं पेश कयूं, ऐं ॿियूं आयतूं वरी ॿी क़िस्म में पेश करियां थो।